अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं। मलीर खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलशेर बारिजो। इब्राहिम हैदरी टाउन जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो ऐं ॿियनि ऑफिसरनि ईद वारे ॾींहुं बि इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ इब्राहिम हैदरी टाउन जे मुख़्तलिफ़ यूसीज़ बैस कॉलोनी, मजीद कॉलोनी, मुज़फ़राबाद, चश्मा ॻोठ, रेड़ी ॻोठ, लठ बस्ती ऐं ॿियनि इलाक़नि जो तफ़सीली दौरो कयो ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो पंहिंजे निगरानी में कुर्बानी जे जानवरनि जा ओजरियूं, सफ़ाई सुथराई ऐं कुर्बानी वारे हंधनि तां गंद किचिरो खणायो। टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ईद जे ॾिहाड़नि ते कुर्बानी वारे हंधनि तां गंद किचिरो खणाइण लाइ अमलो कमु करे रहियो आहे ऐं पाण कम जी निगरानी करे रहियो आहियां। ईद जे बावजूदि मूं पाण मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। अवाम खे गुज़ारिश आहे त जिते बि अमलो न पहुचे कंप्लेन सेंटर ते राब्तो करे शिकायत दर्ज कराइनि त जीअं सफ़ाई सुथराई जो अमल बहितर नमूने सां थी सघे। हिन चयो त असीं अवाम जा ख़ादिम आहियूं। अवाम खे सहूलियतूं मुयसरु करणु असांजे फ़र्ज़ में शामिल आहे। अवाम खे मुकमल रिलीफ पहुचायो वेंदो ऐं इन मौक़े ते मुश्ताक मट्टू, वसीम अहमद ऐं ॿिया ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। ज़ालिमों के दिल पे तेरा